उन खां पोइ बिल गेट्स जंहिंजी नेटवर्थ आहे 106.4 बिलियन डॉलर्स। ही पाकिस्तानी रुपीज़ में मां हिनखे कन्वर्ट कयो, मूंखे ॻणती नथी अचे त इहा केतिरी दौलत आहे। बिल गेट्स जी नेटवर्थ आहे। उन खां पोइ हीअ आहे जेफ बेज़ोस, इहो अञा बिल गेट्स खां वधीक आहे, जंहिंजी नेटवर्थ आहे 121.3 बिलियन डॉलर्स। पाकिस्तानी रुपीज़ में तव्हां पाण कैलकुलेट कयो, मुंहिंजी कैलकुलेशन खां ॻाल्हि चढ़ी वई आहे। सो क्वेश्चन इज व्हाट इज योर नेटवर्थ? सवाल आहे तव्हांजी नेटवर्थ छा आहे? जी बाबा ज़ीरो। शहज़ाना चवे थी ज़ीरो नेटवर्थ आहे। सर हसन जी सर अप्रॉक्सीमेटली 1 लाख, तकरीबन 1 लाख साईं जी नेटवर्थ आहे। सर मारू का सेम ॿियो ख़ैर तव्हां मां स्टूडेंट्स वीचारा ग़रीब हूंदा आहिनि जेके पॉकेट मनी ते हलंदा आहिनि। तव्हांजी नेटवर्थ केतिरी आहे? ज़ीरो। तव्हांजी नेटवर्थ अथव बाबा तव्हांजी नेटवर्क, जेका तव्हांजी संगत आहे, जेका तव्हांजा तालुकात आहिनि माण्हुनि सां। सो हाणे छा कंदासीं, पाण उथंदासीं हिन हॉल में, जेके माण्हू तव्हांखे नवां नज़र था अचनि उन्हनि सां वञो कचहरी कयो। 3 मिंटनि जो टाइम आहे, एटलीस्ट 5 माण्हुनि सां कचहरी कयो। उतो शाबाश बैकग्राउंड म्यूज़िक हलंदो, उतो 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 शाबाश, हरी अब मुंहिंजे सेशन में वेहणो न आहे। उतो हेॾां अॻियां जेके आहिनि साईं वारा वेठा आहिनि, इन्हनि सां पंहिंजा तालुकात वधायो। इहे तव्हांखे किथे न किथे कमु अची सघनि था। कोशिशि कोन्हे मिक्स थी वञनि। जो चाहे दिल वो करेगा। खेल खेल में हम सारों के मेल मेल में यादें कई रह जाएंगी। कुछ हारेंगे कुछ जीत जाएंगे, फिर घर सारे चले जाएंगे, खुशियां कई मिल जाएंगी। एक दिन तू ना मिलेगा, तेरा नाम फिर भी रहेगा। खुद को खुद ही में मिला दे, फिर दिल से जा लगा। थैंक यू वेरी मच, थैंक यू। जोरदार क्लैपिंग पंहिंजे लाइ कयो। असल में तव्हांजी दौलत इहा अथव, तव्हांजा तालुकात,